सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांजा जेके घर जा रिश्ता नाता हूंदा आहिनि उहे औलाद खां शुरू थी करे पोइ चौधारी फिरंदा आहिनि। भाउ सौर मामा चाचा दोस्त साथी सभु उते फिरंदा। उनखां ॿाहिरि तक़रीबन न वेंदा आहिनि। ज़्यादातर 80% असांजा ॿाहिरि न वेंदा आहिनि। असांखे दुख बि पंहिंजनि खां मिलंदो आहे, सुख बि पंहिंजनि खां मिलंदो आहे। धारनि जो कोई वास्तो न हूंदो आहे। पंहिंजो घर परिवार दोस्त रिश्तेदार साथी जंहिंसां असांजी वेझड़ाई या गहराई पवंदी असांजे ॾुख ऐं सुख जो वास्तो तक़रीबन उन्हनि सां रहंदो आहे, ॿियनि सां न। तंहिंजे करे असांजे घर जो वास्तो असांजे कर्मनि सां गहरो हूंदो। त पोइ हिन जनम में हक़ीक़त में असां उहे पंहिंजा कर्म काठण जे लाइ ईंदा आहियूं। असां चवंदा आहियूं कुझु बि थिए कीअं बि थिए असां पंहिंजे कर्मनि खे कीअं बहितर कयूं, असांजो जीवन सुखद भरियो कीअं गुज़रे। पोइ इहा घर जी रहाइश या घर खे संभालणु उहो इंसान हिकिड़ो जो बहितरीन तरीक़ो ॻोल्हियो। भई हिकु जॻह ते रही करे जिते असांजा सभ खां वधीक कर्म जो वास्तो हुजे असां उनखे कीअं सुलझायूं, पंहिंजे कर्मनि खां उनखां कीअं आजो कयूं। अगरि जंहिंसां असांजी तमामु घणी ॾियण लहणी हूंदी, जेकी असांखे औलाद भाउ चाचा मामा दोस्त साथ उनजे रूप में हिकु ॿिए को हिसाब वठणु हूंदो, असां उन खे कीअं संभालूं। बाक़ी ॿाहिरि थोरा थोरा हूंदा असां संभाले वेंदासीं, असां उनखे कीअं बहितर कयूं। उनजे लाइ उन हिकिड़ो घर जो सिद्धांत रखियो, असां पंहिंजे घर खे बढ़ायूं। ऐं इन करे घर खे बनायो त सही, पर उन्हनि पंहिंजी हिकिड़ी सोच पैदा कई ऐं उहा सोच असांजे जीन्स में ॾेई छॾी। जीअं हर हिकु इंसान सां उहा चीज़ वास्तो रखी, उहा सोच आई भई असां संसार कुझु बि हुजे पर घर में थोरी बि डगमगाहट न हुजे। घर में असां कंहिंखे थोरो मूड ख़राब बि न थियण ॾियो। असां पंहिंजे घर खे बहितर माहौल ॾियूं जीअं असां उन्हनि सभिनी कर्मनि खे संभाले सघूं। सॼी पंहिंजी ॾियणा लेणी असांखे जेका हिसाब किताब ॾियणा वठणा आहिनि असां उन्हनि खे संभाले उनखे कंट्रोल कयूं। ऐं उनजे लाइ उन जेको सभ खां सरल तरीक़ो वरितो उहो वरितो घर सां। ऐं उन घर में पोइ उन्हनि हिकिड़ो प्यार भरियो मोहबत भरी। इन करे घर वारनि सां असांजो प्यार ऐं मोहबत इंतिहा हूंदी आहे। जेतिरा बि वेछा विछोतियूं कुझु बि हुजनि लेकिन मौक़े ते सभु कुझु भुलिजी वञिबो। ऐं उन प्यार भरण जे लाइ उन्हनि में सहन शक्ति भरी, उनमें उदारता ऐं फराख दिली भरी, हिक ॿिए खे सम्झणु ऐं पाण संभालण जो मौक़ो भरियो।
इन करे कर्मनि ऐं कर्मनि जे ज्ञान खे साम्हूं रखी उन्हनि सभ खां पहिरीं असांखे कुवत बर्दाश्त सेखारी। उन जो जेके बि रिश्ता नाता आहिनि इहो को वॾी चीज़ न आहे। इहो कर्म जो खातो आयो आहे, हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, हिकिड़ो ड्रामे जो स्टेज आहे जिते हर को पंहिंजो पार्ट प्ले करे हलियो वेंदो। केरु किथां आयो कोई पतो कोन्हे, केरु किथे वेंदो कोई पतो कोन्हे। असां सभु उन हिकिड़े ड्रामे जे स्टेज जा अदाकारु, जंहिंमें जहिड़ो जेको पार्ट कंदो कि दुनिया उन हिसाब सां यादि कंदी। या उहो असांजो कर्म।